जो धणी अवल वलीम आलालम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियो जोड़ जहान जिनी दांद न बिज जिनी दांद न बिज तिनी पण तो जो आसरो पोए उभारी सिज अवधे उन्हनि खे सोखिय भाए सबको ओखिय तू ही तू सोखिय भाए सबको ओखिय तू ही तू मोला मथा मुंह पुड़ो मलाज बाज जो हाय टुटी टुटी जुड़ी त ॾिस हाय टुटी टुटी जुड़ी त ॾिस जिंदगी ॾे मुड़ी त ॾिस टुटी टुटी जुड़ी त ॾिस जिंदगी ॾे मुड़ी त ॾिस हजार लख करोड़ छॾ हजार लख करोड़ छॾ कॾहिं ॿुड़ी थी त ॾिस जहिड़े में भला रखियो आहे छा जहिड़े में भला रखियो आहे छा अना खे छॾ मुड़ी त ॾिस सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ॾियाचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो असांजूं अधियूं हुजनि असांजूं भेनरूं हुजनि नंढड़ा बालकड़ा हुजनि जेके बि असांखे ॾिसंदा हुजनि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं ऐं ही जेको सिक जो जेको सॾु हुजे जेको छंछर ऐं आचर ते हुजे अव्हां बि वरनाईंदा हुजो त महराण टेलीविज़न जे हिन स्क्रीन तां अव्हां ॾिसंदा हुजो असांखे ॾिसंदा हुजो प्रोग्राम रामू राधा खे ॾिसंदा हुजो केतिरनि सालनि खां ॾिसंदा हुजो इहो हिकिड़ो जेको मोहबत जो ॻंढापो हुजे चवंदा हुजा न लेखो न लहणो इहो हिकिड़ो मोहबत जो किस्सो वरी अव्हां खे न लॻंदो हुजे अव्हां उन में दिलचस्पी वठंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो कचहरियूं कंदा हुजो इहे अव्हां सभिनी जूं मोहबतूं हुजनि सोने सां गॾो गॾु हाणे त वरी असांजा बि वाधारो करो हुजे हिन जे करे त टीवी ते तव्हां ॾिसो पर महरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उन ते बि सॼो जो सॼो प्रोग्राम हुजे ॿिया बि खोड़ सारा प्रोग्राम जेके महरान टीवी ते हलंदा हुजनि उहे महरान टीवी एंटरटेनमेंट ते ॾिसी सघंदा हुजो ड्रामा बि ॾिसंदा हुजो सुबुह महरान बि ॾिसंदा हुजो रामू राधा बि ॾिसंदा लाॾा जेको बि रंग हुजे उहो अव्हां ॾिसणु चाहींदा हुजो कहिड़े बि टाइम ते ॾिसणु चाहींदा हुजो उहो अव्हां जे पंहिंजे हथ में हुजे चट मोबाइल में हा उन सां गॾु वरी महरान टीवी फेसबुक हुजे जिथे उते बि नंढा नंढा जरा नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं कटे उते रखंदा हुजनि इहे असांजा कारीगर इहे मिस्त्री जेके हुजनि कंप्यूटर वारा कंप्यूटर ते वेठा हुजनि कटे वरी जेको हुजे उन में रखंदा हुजनि उनखे बि अव्हां ॾिसंदा हुजो लाइक कंदा हुजो शेयर कंदा हुजो हा उन सां गॾु हाणे वरी अञा बि वाधारो थियो हुजे त महरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते बि पेज हुजे महरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते बि पेज हुजे उनखे बि अव्हां लाइक कंदा हुजो उते बि वरी इहे नंढा नंढा क्लिप कटे रखनि पोइ उनखे ॾिसो शेयर करो ॻाल्हि वणे त सभिनी ॾे मोकिले छॾींदा नवाणी थी हुजे महरान टीवी ते ॾियाॾियूं नवाणी थी हुजे अव्हां जी मोहबतुनि जे करे हा सो ॾे हुजे परॾे हुजे जिथे बि अव्हां हुजे अव्हां ॾिसी सघंदा हुजो त महरान टीवी हर ख़ुशीअ में हर ॾुख में अव्हां सां गॾु ई गॾु हुजे वादीअ महरान जो अकसो हुजे महरान टीवी वादीअ महरान ॿोलीअ जो अकसो हुजे महरान टीवी भिटाईअ जे सतनि सूरमनि जो अकसो हुजे महरान टीवी शाह सचल सामीअ जो अकसो हुजे महरान टीवी सो महरान टीवी सिंध जी सुञाण सिर्फ़ महरान चवंदा न हुजनि महरान कया मौज हा हा मारवण में आई ख़ुशहाली आओ सो इन सां गॾो गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका हुजूं ऐं इहो फोन जो नंबर तव्हांजे टीवी स्क्रीन ते हलंदो हुजे इन ते फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा लेव बीठा हुजनि अव्हां सां मुखातिब थींदा हुजनि हा सो अॼु जेके प्रोग्राम जे शुरूआत में बैत पढ़िया हुजनि त उहो इन जे करे त अव्हां जा अंगण अव्हां जा कोट केतिरा बि वेकरा हुजनि अव्हां जा भली महल ठहियल हुजनि माड़ियूं ठहियलूं हुजनि
पर जे मोहबतूं न हुजनि त उहे माड़ियूं कहिड़े कम जूं हिक उहे ॿिए महल लाइ जे कहिड़े कॾहिं कुर्ब न हुजे मोहबत न हुजे हिक ॿिए जो एतराम न हुजे पोइ इहे जेके हुजनि महल माड़ूं आवाजूं कंहिं कम जूं न हुजनि पर जेकॾहिं कखां घर हुजे भले नंढड़ो हुजे उनमें मोहबत हुजे भाईचारो हुजे उनमें गॾिजी रहंदा हुजूं त उहो कखां घर बि महल खां घटि न हुजे सो उन सां गॾोगॾु भली चवंदा हुजनि अदा अंगण कुसादो कीअं थींदो हुजे जॾहिं अव्हां जूं दिलियूं कुसादियूं हुजनि जॾहिं अव्हां जे दिलनि में अना न हुजे अना खे कढी छॾींदा हुजो ज़िंदगीअ ॾे मुड़ी ॾिसंदा हुजो भाईचारे ॾे मुड़ी ॾिसंदा हुजो त हिक ॿिए सां गॾु कुटुंब पोइ वेड़ो सॼो हिक ॿिए सां खीर खंडु हुजो त उन वेड़े जी पोइ कहिड़ी सुहिणी ॻाल्हि थी पवंदी हुजे हर बालक पोइ पढ़ी पवंदो हुजे हर बालक जो खे अव्हां उत्साह ॾींदा हुजो मुस्तक़बिल हुनजो जेको हुजे बहितर थींदो हुजे वरी अॻिते लाइ जेको हुजे उहे अव्हां जे लाइ जेके हुजनि बहितर थींदा हुजनि सो पोइ जॾहिं सिक हुजे ही अंगण हुजनि पोइ जे अगरि थोरो पाण में का ईअं माण्हू थींदो हुजे का रुसामो बि थींदो हुजे पोइ भिटाई साईं छा चयो हुजे जिन रिय मसरे रती रुसमतिन सी हू जहिड़ी न तूं झको थी पांद ॻिची अगल पाए पाण वञी परचाए मतां रुठो ई रहिजी वञे वाह 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 सो हाणे वरी हलंदा हुजूं प्रोग्राम जी शुरूआत में भिटाई साईं जी वाई हुजे सो ॾिसंदा हुजूं फ़क़ीर फुकरा ॻाईंदा हुजनि महिराण टीह ते 7 सुरमियूं हमेशा अव्हां ॾिसो सुबुह सां अहिड़ी जेको हुजे ॿोली माण्हू ॿुधंदो हुजे त रूह खे जेको हुजे ताज़गी मिलंदी हुजे नेणनि खे जेको हुजे ताज़गी मिलंदी हुजे सॼो ॾींहुं माण्हू जो सुकून भरो गुज़रंदो हुजे ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर रामो ई राधा अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि तुंहिंजो त जेको हुजे मगज भरो हुजे हाणे रगो भितुनि ते बीठो हुजे सुबुह सुबुह या चाह तो ईअं पीती हुजे ना लॻण ॾिनो हुजे ना कुरड़ी कई हुजे बसि इहो ईअं खणी तो पीती हुजे चाह कहिड़ो किनो हुजे मोख मुई न हणी चाह पी हाणे लॻो पियो हुजे तोखे मुई लॻंदी हुजे या मोह खे लॻंदी हुजे अंधी इन खे चइबो ईअं हुजे इहो पाणी जो लोटो भरे ॾींदी हुजे नहीं हुजे पाणी वरी हितां भरे ॾींदी जो मुड़ुस बीठो हुजे कोह पंध ते तुंहिंजो बि ॻाल्हि हो मना हुजनि न चोट चढ़ल हुजनि होरिया त भली न विझंदो हुजे को ॾंद न निकिरी पवंदो हुजे अॻे उलड़ंदा हुजनि नकुल ऐं पतासा निबातूं खाई खाई निम जो ॾंदड़ हुजे थोरो कड़ो हुजे हाणे लहंदो हुजे तूं इहो फोन त वठंदी हुजे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा कहिड़े कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो गुलाम मुस्तफा हैदराबाद खां ॻाल्हायां गुलाम मुस्तफा रिंद तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया अते खे ॿुधाईंदी हुजे त ॾंदड़ ॾींदो हुजे रामण इहो ॿुधाईंदी हुजे रामण जा हिकु मलका पिया हुजनि हाणे उथो हुजे चांहिनि जा ॿ प्याला पी हाणे ॾंदड़ ॾींदो हुजे हेलो हेलो जी जी अदा ॿियो सभु ख़ैर हुजे हाल अहवाल ॿुधाईंदा हुजो तव्हांजो प्रोग्राम शौक़ सां ॾिसंदा आहियूं ऐं ॿुधंदा आहियूं जी अदा हा ॾाढो असांखे पसंदि ईंदो आहे रामू ऐं राधा जो प्रोग्राम मेरा टीवी जी अदा जी जी असांखे को कलाम ॿुधायो फोरिया सुमरो जो हाज़िर हाज़िर ज़रूर ॿुधाईंदा हुजो भाऊ ॿियो को हाल अहवाल ॿुधाईंदा हुजो हमारे मौसम कीअं हुजे हाल अहवाल कहिड़ो अधो अख़बारूं छापींदो हुजे तोखे ॿुधाईंदो हुजे आंधी हाणे अधो कड़ो अख़बारूं छापींदो हुजे तोखे हाल अहवाल ॿुधाईंदो हाल अहवाल न वठंदी हुजे वरी खड़को खणी कयो हुजे हिते खड़को छाजो कयो हुजे किथे खड़को छा भगो हुजे भगो कोन हुजे हिकिड़ी अलाए मत मट जो ढक केरायो हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम रामू खुशा अबा ख़ैर हुजे कहिड़े शहर खां बा
अबा जाए तो चनो गला तो जेका बात का छाल हुजे बा खुश हुजी चङो भलो तबियत तूं बहार अल्लाह जी मेहरबानी ता खुश लॻी सा छागा जेड़ा करे दो बा अजी खैर खैर लॻो पियो अबा हुजे केड़ा जेड़ा कया मस नेरा ने डंदण ॾिनो हुजे अञा हाणे तयारी कंदो हुजां अति खुश आ राता अदा खैर लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो ठीक हुजो घर वारा ठीक हुजनि अल्लाह जी मेहरबानी तजो तुंहिंजो शो सॼा घर वारा ॾिसण ते हा उन्हनि सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो वालेकुम सलाम ॿियो कै लॻो पियो अदी खैर लॻो पियो हुजे अवां जूं दुआऊं लॻी पियूं हुजनि ॿियो को हाल अहिवाल ॿुधाईंदा हुजो अदा अल्लाह जी मेहरबानी अदी थोड़ी गर्मी आहे जेका बात ना पोइ हितां विंजड़ो हणंदा अॼु थोरी हवा वांडा ईंदी हुजे बा बिल्कुल बिल्कुल हेॾां हवा हिनजी खिचड़ी ख़तम न थींदी हुजे हिकिड़ी जात ई न पीअंदो हुजे तूं अधे सां ॻाल्हाए हलो अदा जी जी अदी अदा ॿियो ॿुधाईंदा हुजो अवां गर्मी हुजे सी हुजे छा हुजे हाणे जी जी अदी अदी ये रामू सां ॻाल्हाईंदासीं रामू सां ॻाल्हाईंदा हुजे मसरूफ़ हुजे डंदण ॾींदो हुजे मथरो पाणी ॻाल्हाईंदो हुजे हेॾा अहिड़ो बाबा। मथरो पुजे फोन ते न ॻाल्हाए जो प्रोग्राम खान अली चनो बि ॾिसे थो तव्हांखे सलाम ॾे पियो अबा हा उहो ॾिसंदो त ज़रूर हुजे पर इहो थोरो कम में हुजां मसरूफ़ इन जे करे जनानी अचे हुजमि त हाणे ॻाल्हाए हेॾनि तड़ ॾींदो हुजे जहिड़ो देगड़ी धोईंदो हुजे वात न हुजे इहो बसि हा हाणे मूंखे ॾींदो हुजे सीसो मां मोकल सां इन खे ॾिसण जी कहिड़ी ज़रूरत हुजे बाक़ी तोखे सॼो ॾींहुं ट्रिक मुंह ते हुजे हलो वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा रावण फकीर धनी भाई चांडो गुलशरे मेमार फ़कीर हक़ मौजूद बा सदा मौजूद ॿियो ख़ैरा बा दुआ दुआ बा कीअं हुजे तबियतड़ी कीअं हुजे हाल चाल दुनियादारीअ जो सही सही आहे बा हा कीअं हुजे मौसम हाणे हदीद जी कराचीअ जी बा करे जी सुठी मौसम आहे बसि बारिश बि न आहे हवा आहे बादल आहिनि मौसम सुठी आहे ॿियो को नओं ताज़ो हाल अहवाल ॾींदो हुजी जेको चए ॿुधाए बसि को दुनियादारी कंदो हुजी ॿियो बा बसि आहिनि वरी गुटड़ू गुटड़ू में आहिनि कयूं था वरी इहो फंक्शन सां बि वरी प्यार आहे आशिक़नि जी दरगाह ते वरी छोकिरी बि ॾींदा आहियूं पोइ अॼु शुरूअ में मूं हिकिड़ी ॻाल्हि कई हुजे ॿुधी हुजे अलाए न ॿुधी हुजे हा ॿुधी थिए हाणे कलाम हले थो मामा इब्राहिम जो हा त अञा खे छॾ वारी ॻाल्हि जेका हुजे हा 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 बिल्कुलु हा त पोइ अहिड़ी का ॻाल्हि कंदो हुजे जेका रूह खे लॻंदी हुजे हा उहो अब्दुला पावर हिकिड़ो कलाम थियो आओ रेडियो में नंढड़े लाइ आओ ओ मुंहिंजो रामल रहे मरात अधो मजूगी रहे मरात भलो भलो रामल रहे न रात अधो मजूगी रहे मरात रामल रहे मरात अधो मजूगी रहे मरात मुंहिंजो रामल रहे मरात अधो मजूगी रहे मरात हा कंदियत अर्ज़ अल्लाह खे कंदियत अर्ज़ अल्लाह खे ओ कंदियत अर्ज़ अल्लाह खे उथी आधी रात मुंहिंजो रामल रहे न रात अधो मज जोगी रहे न रात रावल रहे मरात अधो मज जोगी रहे न रात भलो रावल रहे मरात अधो मज जोगी रहे मरात मुझो रावल रहे मरात अधो मज जोगी रहे मरात वाह 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 अधो शाह लतीफ़ चवे लालो लाल लतीफ़ चवे जिए जिए ओ अधो शाह लतीफ़ चवे डॉक्टर दीद में दात मुझो रावल रहे मरात अधो मज जोगी रहे मरात रावल रहे मरात अधो मज जोगी रहे मरात रावल रहे मरात अधो मज जोगी रहे मरात मुझो रावल रहे मरात अधो मज जोगी रहे मरात अबा जुड़ियो वाह, हुजी जुड़ियो वाह, हुजी ज़बरदस्त। मोहबतूं माणींदो हुजी जुड़ियो हुजी वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि कुर्ब हुजनि अवां जा हाल मोहबतूं जिते- हुजनि अवां जूं राधुला तूं इहो कलाम हलाईंदी हुंदी त पाणीअ जा पाणीअ जो लोटो भरे ईंदी हुजे एसि ताईं दिमाग़ कलाम ख़राब हुजे सही हुजे भरे ईंदी हुजे एसि छा ताईं भरे थी हुजा पाणी जो लोटो हो वॾी जदी देगड़ी में वात विझंदो हुजे लोटा हिन खे हिते भले
भरे ॾींदी हुजां पोइ भरे ॾे। असल हाणे सभु कुझु हिते कंदो हुजे हाँ? हाँ सभु कुझु हिते हुजे तुंहिंजो ॻाल्हि। खणी ईंदी हुजां लोटा गुरड़ियूं कंदो हुजे घर में किन कंदो हुजे हाणे गुरड़ी घर में किन कंदो अलाए लोटो खणी ईंदी पोइ हुजां खणी तगारी बि खणी ईंदी हुजे उनमें मुंहुं विझंदो हुजे हल एतिरो बि अकुल न हुजेसि अलाए अकुल तो वटि बि हाणे न हुजे भाई अॼुकल्ह वरी तुंहिंजी तार थोरी हुजे जॾहिं जॾहिं चङी हुजे तूं त सवलो हुजे न हा, तुंहिंजी बसि त तूं सवलो हुजे ज़माने खे हलाईंदो हुजे हा हा सो तुंहिंजी तार थी वॾो वई असल कंप्यूटर हुजे हिन में फिट हुजे चओ चयो त बरो वठी वेंदो हुजे बरे जी कहिड़ी ॻाल्हि हुजे हाणे दंदण ॾिना हुजे माण्हू त गुरड़ी सुरड़ी करे वरी पोइ माण्हू घर में ईंदो हुजे न घिटी ते गुरड़ी कबी हुजे न मुंहिंजो ॾंदण हुजे कड़ो हुजे इन करे ॾींदा हुजनि त कोई हिन में को इहो हुजनि मथां को नंढो सॾो जीतो जड़ो हुजे हुनखे हणु कड़ सां ख़तमु ख़तम वरी निंबा तूं रेवड़ियूं खाई सघे वरी हाणे वञी हाणे कलाम हिकिड़ो कलाम हलाईंदो हुजे सो बाबा अॼु आचर जो ॾींहुं लॻो पियो हुजे सो अधे बि सल फरमास कई हुजे त कलाम को भलो ॿुधाईंदा हुजो सो कलाम ॿुधाईंदा हुजूं अॼु वरी सुर्या सुमरो जो हा न बेक़दुरा क़दुरु न कयड़ी मुंहिंजो सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर राम ई राधा अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि किथे हुजी न बाबा छा थियो हुजे राम हो छा हुजे कड़े हंधि वञी फासंदो हुजे हेॾे ओ कीअं रिझाया तोखे कीअं परचाया दस कोॾां कीअं रिझाया तोखे कीअं परचाया मिठाई जी पेती वठी ईंदो हुजे असां रिझी वेंदा हुजूं हा मिठाई जी पेती पोर जी पेती पेती हूअ न रिझी हूअं हाणे छा को बसि तोखे हाणे इहा भित लधी हुजे चढ़ी वेही रहंदो हुजे हा जड़ी भित ते फूसड़ी बैठी हुजे ओ कीअं रिझाया ईअं चओ मोर बीठो हुजे मोर। मोर छो बेस्ती ख़राब करी मोर जी हा मोर हुजे ओ हा, ईअं सम्झ चकोर बीठो हुजे कुम हुजे कुम हलो हलो राम ख़्याला अबा ख़ैर लॻो पियो हुजे केरु कड़े सर खां भा अव्हां वटि सतीश कोता को ॻाल्हायां पियो ॿियो ख़ैर आहे ख़ैर ख़ैर दुआवां ॾे ख़ैर हुजे तबियतूं बहार हुजनि शुक्र अल्लाह जो तूं ॿुधाए राधा कीअं रात दुल्हा जी हेठ की तव्हां मिस्टियूं ॿुधाईंदा हलंदियूं हुजो त तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो ख़ुशपास हुजो शुक्र अल्लाह जो ये अंदर तो पड़े राम को जी अबा अंदर बच्चो निकले राधा के हाणे अदा आवाज़ तुंहिंजो यार इहो फोन मां थोरो ईअं कटिजी हुजे ॻाल्हाईंदी त हुजां था ओ कीअं रिझाया तोखे कीअं परचाया मिठाई जी पेती आणींदो हुजे रिझी पवंदा हुजूं ओ कीअं रिझाया तोखे वाला आणींदो हुजे को जेको हुजे चूड़ियूं आणींदो हुजे पोइ वरी ॾिसंदो हुजे रात जो कीअं परचंदी हुजे तोला छाणिया चूड़ूं हा हा कारा वो न हुजे राणल मुंहिंजो ईंदो मूं लाइ कंगण वठी ईंदो इहो हुजे न ॾिस पोइ वरी मां तोखे त गीत ॿुधाईंदी हुजां झुमरियूं हणंदी हुजां पोइ मां ख़ुशि थींदी हुजां हा हा तूं ईअं ई चङी हुजे हाणे तूं झुमरियूं हणंदी हाणे हुजे ईअं लॻे जहिड़ो तूं पाड़े जी मासी हुजी मां हलो। हिते तोसां कचारी करां हलो फोन वई हुजे हा इहो अलाए छा हुजे रगो तार हीअं थी वेंदी आहे ट्रूं ट्रूं हल बाबा इते बि ईअं हुजे तूं ईअं तार हाणे ढरी हुजे बसि हा तुंहिंजी त सही हुजे न हा हा सही हिते लॻल हुजे तर त निकिरंदो न हुजे ॿाहिरि
ओ कियां रिझाऊं तोखे किवें परचाऊं। वग्गो आणे ॾींदो हुजे वग्गो। हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते। वालेकुम सलाम नमस्ते। कहिड़ा दा कहिड़े सर का अदी सब खैर हुजे अदा तव्हां कुझु जो बि मुंहिंजी खैर आहे न। खैर लॻो पियो हुजे ॿियो को हाल को अहवाल का ॿुधाईंदा हुजो। अदी सब खैर लॻो पियो हुजे बसि पंहिंजे रोज़गार सां लॻा पिया हुजो मज़दूरी ते वेंदा हुजो 870 रुपया ॾियारी हुजे सुबुह जो वेंदा हुजो वरी मंझंदि ताईं कमाईंदा हुजो बसि बचड़नि जी पूरी कंदा हुजो। पोइ इहा ॾियारी तूं पाण कंदो हुजी। अदा मां बि कंदो हुजां नंढड़ा कुझु ख़र्च बचण लाइ त ख़र्च तालीम जे लाइ कुझु ॿ रुपया खपनि किताब महांगा हुजनि न। हा इहा ॻाल्हि जे तालीम जी कंदो हुजी त पोइ सुबुह सां ॿारनि खां कराईंदो हुजी मज़दूरी त पोइ कहिड़ो स्कूल वेंदा हुजनि। अब हिकिड़ा स्कूल में हिकिड़ा स्कूल डॉक्यूमेंट को फौजी हिकिड़ा स्कूल आहे हुन में पढ़ंदा हुजनि। हा त पोइ हे सुबुह जो तूं हिन खां हे कमुकार कराईंदो हुजी त पोइ स्कूल कीअं वेंदा हुजनि। अचनि जे ॾींहुं मोकल वारे ॾींहुं कमु कराईंदो हुजनि। अलाए चवंदो हुजी रोज़ जो इहो कमु कंदा हुजनि बालक बसि हां तॾहिं इहो सुवालु कयो हुजे मां। शाम जे टाइम ते जहिड़ा ॿार हिन 1 बजे वापसि थी विया त वरी 4-5 खां वठी करे 7 ताईं वरी जेका अधु ॾियारी हूंदी आहे उते मज़दूरी कंदा आहियूं। गर्मी माण्हू बचनि जे लाइ करिणो आहे महांगाई केॾी थी वई हुजे राति वरी मच्छर बि सुम्हण में कोन था ॾियनि न। हा ठीकु हुजे ॿियो त ख़ैर हुजे न। ॿियो ख़ैर अलहमदिल्ला ॾेरा तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि। उहा बीठी हुजे घर बीठी हुजे उहा बसि अदा ख़ुशि हुजो सिंगारनी हुजे बसि। हा उहा रुगो तुंहिंजे भाउ रामण जो मथो खाइण लाइ बीठी हुजे। हा मथो खाईंदी हुजे अदा ॿियो ख़ैर हुजे। अॼु सभु ख़ैर हुजे अलहमदिल्ला मुंहिंजा घर वारा तव्हांखे सभु सलाम चवंदा हुजनि हथ मथे कया बीठा हुजनि जहादी खे सलाम थींदो हुजे। घर वारा सलाम ॾींदा हुजनि हथ मथे हुजनि। मुंहुं तूं त अहिड़ो छिक भराईंदो हुजे हिकिड़ो भितू चढ़ी ॿियो हितां हीअं पासो ॾेई पी। अदा वालेकुम सलाम असांजा बि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। हा भाई राधा सलाम चएसि बाबा वॾी महिरबानी हुजे अदा सभिनी खे सलाम कुर्बा मुंहिंजा। छा हुजे अॼु कहिड़ो सुठ मुंधो हुजे ओ कीअं रिझाऊं तोखे कीअं परचाऊं। वाह 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 ओ कीअं रिझाऊं हणंदो हुजे ते हाणे के खलकन। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां। मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। अदा छाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो तबियतूं बहार हुजनि। सभु ख़ैर आहे दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तबियतूं बहार आहिनि। तव्हां त ठीकु आहियो तव्हांजूं तबियतूं बहार आहिनि। मां अॼुकल्ह ईअं अदा गुलनि में अॼुकल्ह जेको हुजे सफ़ा गुलनि में ईअं टिड़ंदो हुजां गुलनि में टिड़ंदो हुजे। वो दा अदा जी जी गुलनि में टिड़ंदो हुजां अॼुकल्ह। हा अॼु तव्हां ॾाढा ख़ुशि आहियो ऐं इहो जेको निम जो ॾंदड़ पिया ॾियो न इहो दुनिया जी का बि टूथपेस्ट जे मुक़ाबले में कोन्हे। इहो तव्हांजो मैसेज तमामु बहितरीन वणियो असांखे। हाई शाबाश के सालिक सम्झनि के ॾाहा सम्झंदा हुजनि। वो दा हा साईं हा बिल्कुलु इहो ज़बरदस्त असांखे लॻो आइटम तव्हांजो। निम तमामु बहितरीन इलाज आहे ॾंदनि जे लाइ ॿुधो न। सही चवंदो कल्ह यार चुपड़ी बि वठी आयो जां उहा बि तो न वरिती हुजे मूंखां। चुपड़ी त पंहिंजी जॻह ते पर अॼु हूअं अॻ में तव्हांजो सुठो मुदल हूंदो अॼु अधी राधा जो सुठो मुदल आहे तव्हां ते हावी आहे ॾाढो। हा भाउ उन जी तार निकितल हुजे इन जे करे बसि हिन जी गंढल हुजे। अदा ॿियो ॻोठ राज सभु ख़ुशि हुजे। हा ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे तयारु आहियूं। बसि जुड़िया हुजो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो आबाद हुजो ख़ुशियूं माणींदा हुजो। ख़ुशियूं माणींदा हुजो सभु आबाद हुजो। तार निकितल हुजे त हीअं हाणे नक भनी विझंदी हुजे। जंहिं ते चवंदो जी राधुल जी तार अॼुकल्ह निकितल हुजे छो तार निकितल हुजे को राधुल जो मगज ख़राब हुजे भला कितु में बैठे हुजा निकितल न हुजे थोरी ढरी हुजे खणी हुजे मगज खणी फिरो हुजे मगज फिरो हुजे ॻाल्हि कंदा हुजो ॻाल्हि के मुठी में हथ विझंदी हुजी। हा छो न ॿुधंदी हुजा खबरू रखो करी चवंदो हुजां ॻाल्हि के मुठी में हथ विझंदे हा ॿुधंदी हुजां। मुठी में हथ कढ़ो तूं भला हुजी ॻाल्हि कड़ी भला हुजे हथ विझा मुठी में हुजी तो बि असुल सोटो। ॻाल्हाइण
बस वात मां वही वेंदो हुजे त ॻाल्हाइण सिखी हाणे पंहिंजे हेॾे ॾींदो हुजे हम्मो हाडो न हुजे गुलनि जी खणी वरखा कई हुजे हाय ते कंदो हुजे जंहिं ते ठहंदा हुजनि हे छा नज़र लही हलो अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम हुजे अदा छा हाल हुजे फ़कीर साईं ख़ुशू जो चङा भला अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर काल तो तव्हांजी चुपड़ी जी ख़ुशी में जा सागा न को ख़बरूं पुछियूं न को कुझु बस लफ़्ज़ ॻाल्हाए फोन ई बंदि करे छॾियमि। कीअं वरी करे हुजे मां चुपड़ी खाईंदो हुजां तूं पाण फोन बंदि करे हलियो वियो हुजी न मूं जेको हलो हलो पे कयो तोखे राति में चुपड़ी जी आवाज़ सम्झ में कोन पियो आयो। रामण वरी जेको हुजे ड्रिनो हुजे मथां या चुपड़ी फुरे न वेंदो हुजे अचे हेॾे तूं फुरींदेसि त असां फोन मां निकिरी कोन फुरींदासीं। अलाह या बा घुरी विझींदा भाई मोकिले ॾे त पोइ मूं चयो हाणे ईअं वरी हुजे वरी हिकु या चुपड़ी मिली हुजे त उहा बि को ॿियो फुरे वेंदो हुजे पोइ त ग़रीब माण्हू हज़ार में हुजे न ये चुपड़ियूं ऐं ॾंदड़ इहे धार ॾेई पोइ हिते असां सां बि खुली कचहरी कयो। एॾां खुली कचहरी कंदा हुजो न मुंहिंजो चुपड़ियूं ऐं ॾंदड़ ॻोठियां ॾेई पोइ हिते अचो न कचहरी था खुली कयूं। कचहरी खुली लॻी पई हुजे कहिड़ो हाल अहिवाल हुजे बचड़ा ठीकु हुजनि सभु ख़ुशि बचड़ा ॿ पोटड़ियूं हिकिड़ो पोटड़ो फिरी वियो आहे त अॼु मोकल जो ॾींहुं आहे को सीधी बादशाह ॿुधाए मुंहिंजो पोटड़ो निकिड़ो आहे मुख़्तियार अली उहो हुनखे वणंदो हुजे सीधी बादशाह हा सीधी बादशाह ॿार आहिनि न पोइ हू सीधी पीते दान शुरू कंदा आहिनि वरी बचड़ा ख़ुशि थींदा आहिनि न सही बालक हा सही चवंदो रीस त थींदी हुजे न बालकड़नि खे तूं हाणे हकम करी त पोइ अॻियां रोंदा हुजनि न बालकड़ा काका ॻाल्हि भली कई हुजे त सुबुह जो नेरनि सेरनि करे ॾंदड़ बंदड़ ॾेई पोइ अचे बीहंदा हुजो हा त वरी कुझु कचहरी वधीक थींदी न तूं ॾंदड़ ऐं चुपड़ियुनि में लॻो पियो वई पोइ हिते असां सुबुह खां वठी ट्राई करे करे हींअर मस्तु फोन लॻो आहे बैटरी बि वेही वई आहे। काका हाणे बैटरी बि उमिरि सां गॾु वेही वेंदी हुजे ॿियो हाणे त सीधी बादशाह उस्ताद शफ़ी पकी जो को नओं राग ॿुधायो असांखे त टाइम थी वियो आहे नई ॿुधो ई कोन अथव यार हा उस्ताद सफ़ीअ खे चवंदो हुजे अचे को नवां रिकॉर्ड करे ॾींदो हुजे न हिते लाइब्रेरी में ॻोल्हियो अथई लाइब्रेरी में उस्ताद शफ़ी उमरकोट में न कॾहिं ईंदो अबा इहो उस्ताद सफ़ीअ जो हिकिड़ो ई हुजे इहो कलाम तव्हांखे ॿुधाईंदो ज़रूरु आहे लतीफ़ साईं जे मेले ते ॻायो हुजे मुंहिंजी पोटड़ी ॻाल्हाए थी अची सां हा ज़रूरु हा ॾींदो हुजे ॾींदो वॾी महिरबानी वालेकुम सलाम हुजे चुपड़ीअ लाइ अदी नालो छा हुजे रोज़ीना 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 ख़ुशि हुजी चङी भली हुजी हाँ तव्हां ख़ुशि आहियो हा असां ख़ुशि हुजूं अवां सभु ठीकु तव्हां हुजो ठीकु लॻा पिया हुजो हाँ कल्ह चुपड़ी लाइ रुनी हुजी रोज़ीना रोज़ीना अमड़ बि ठीकु हुजे ॿाहिरि बि ठीकु हुजनि हाँ हा हा रोज़ीना हींअर छा खाधो हुजे रोज़ीना जी छा खाधो हुजे हींअर हाणे सोचींदी हुजे अञा खाधो ई न हुजे असां कहिड़ो घुरंदा हुजूं तोखां जो न ॿुधाईंदी हुजी हा वालेकुम ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम अम्मी खे बि सलाम भेणुनि खे बि सलाम कुर्ब अवां जा मोहबतूं अवां जूं तूं जो इहो खाईंदो हुजी चुपड़ियूं लाली पाप पोइ परियां ॿार वीचारा रोवंदा हुजनि ओ कीअं रिझाया तोखे कीअं परचाया मिंट में रिझी वेंदो हुजे नकुण हुजे साण तूं मिंट रिझी वञी वरी इहो कलाम ई विसरी वेंदो हुजे हाणे भला पोइ न ॻाईंदो हुजां खणी चवंदी हुजे पोइ हाणे ॿियो छा हुजे सीधी बादशाह हम बादशाह सीधी बादशाह हम बादशाह जेॾां पैर तेॾां खेर कहिड़ी तकलीफ़ हुजे सीधी बादशाह हम बादशाह सीधी बादशाह सिधो सां चवंदो हुजे त इहो हलाईंदो हुजे बाक़ी हर भरेड़ो ई दावड़ी पाण खे सभिनी बालकनि लाइ बाबा इहो हलाईंदा हुजूं सीधी बादशाह हम बादशाह उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि उन खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हाणे तूं देगड़ी चाढ़ींदी हुजी हलंदी हुजी हाणे रगो देगड़ियूं चढ़ींदी हुजे Hey,
ओ नसीब भला आया अंगण अजीब, ओ नसीब भला उहे अंगण चुमाया अजीब चुमा, उहे अंगण चुमाया अजीब चुमा, आया अंगण अजीब। इंदे चोनी आओ विंदे चोनी वेह, इंदे चोनी आओ विंदे चोनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जां साणी हवासिन खे ॾेह परॾेह में जित जित वसंदा हुजो, जिते जिते मारू माण्हू मालवंद माण्हू, जिते सरचियूं भेनरूं, जिते अमड़ियूं ॾाॾियूं नानियूं नाना, जित जित वेठा जो अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर महिराण टीवी जे हिन प्रोग्राम रामू राधा मां सिक भरियो सलाम हुजे, दुआ हुजे त साल जित हुजो, अवां ख़ुशि हुजो, अवां जा वेड़ा वसंदा रहनि, ख़ुशियूं अवां जे अंगण ते रक़स कंदियूं हुजनि, मोर जीअं ख़ुशियूं हुजनि, मोर नचंदा हुजनि, पंहिंजनि वणनि टिणनि जो बनी ॿारनि जो जबलनि कखनि जो ख़्यालु रखंदा हुजो त इन में ई माणपो आहे, इन में ई मणियादार माण्हू सरबा हुजो, छो त हे ॾिसंदा हुजो त हिननि रंगनि जो को बि मट सानी न हुजे। सच पुछंदा हुजो त हिन रंगनि जो, हिन घर जो, हिन कुसादनि कखनि काननि जो को मट सानी न हुजे, दुनिया घुमी फिरी ईंदा हुजो। मां इहा हक़ीक़त ॿुधाईंदो हुजां, पर हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे सो इहा वठंदो हुजां। हलो, अस्सलाम वालेकुम यार मदद, तू बेकदुरा तेरी दिल बेकदुरी तेरे कातिल अखियां बेकदुरिया, वाह, तू बेकदुरा तेरी दिल बेकदुरी तेरे कातिल अखियां बेकदुरिया, दस कौन देवा तब कौन पुछा तेरे घर दियां गलियां बेकदुरिया, एक गाल होवे उस्ताद बुखारी तेरा सभई गालियां बेकदुरिया। अस्सलाम वालेकुम यार मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। पासे में को हमरा बीठो हुजई? अंसार को सो गलाइंदो जा मिठा गुलशन कराची का। ओ अदा पासे में को हरमा ॿियो बीठो हुजई? ना पासे में हुजा मिठा, टीवी जे अॻियां न हुजा न। ओ तुंहिंजो थोरो को वॉल्यूम घटि कंदो हुजे, एॾी स्पीड में हुजे, मूं चयो को हमरा काबू कंदो हुजेसि। न न अहिड़ी ॻाल्हि न हुजे मिठा, पासे में हुजा अंदरि दोस्त मरा बि बंदा तुंहिंजी। यार वाह जो माना शेर पढ़ी, माना मूं चयो भॼंदे भॼंदे शेर पढ़ियो हुजेसि, अलाए कंहिंखां जलाल चांडी जो गाना ॿुधाए जो मुंहिंजा दोस्त नवाज़ जामिन ॾिसनि पिया। अंसार अॼु ख़ैर त हुजे, सफ़ा असल भाउ जी तार निकिती पई हुजे, ख़ैर त हुजे, न हाल न अहवाल, बसि आ पंहिंजी ॻाल्हि करे, अबा हे अतरो हुजे वठो, ॾह ॾह जो ॾह ॾह हुजे, अबा लह बस मां, लह बस मां, बसि कमु थी वियो हुजे। सो इहो कल्ह सच पुछंदा हुजो त हिननि कखड़नि जी हिननि जी ॻाल्हि कई हुजे त हीअ जेके कखां घर हुजनि, कल्ह हिते मिजमान आया हुजनि किथां खां, पंहिंजो ई मुल्क हुजे, पंहिंजो पाकिस्तान हुजे, सो पंजाब खां हिते दोस्त जेके हुजनि उहे अदाकार हुजनि, उहे हिते छिड़जी हिते आया हुजनि कमु पंहिंजे सां, सो वरी हिते चकर ॾिनो हुजनि त उते ॾिसंदा हुजनि त हे अबा रामू राधा जो घर कहिड़ो हुजे, पोइ हिते कल्ह आया हुजनि त हिते दूरबीनी में हिनखे भरे खणी विया हुजनि, फाउंटूं कढी विया हुजनि, सॾु कयो हुजे उन महिल राति धुल वई हुजे, पाणी भरण कपिड़ा धोइण, मूं चइबा जनानी हमारी मशरूफ है अभी, चऊं त साईं उसको अभी बुलाओ न, मूं चयो अभी नहीं आ सघे, छा चवंदो हुजां त उहो कपिड़ा धोईंदी हुजे वाटर ते, मूं चयो उधर मशरूफ है, आज उसको छोड़ो, ये घर है हमारा, कखामा घर है, मर्जी है आपकी, इधर से फोटो निकालें, इधर से निकालें, इधर से फोटो निकालें, तो वो चंदा हुजन सही, इधर हम रुकते हैं, इधर हम रुकते हैं, इस कुर्सी पे बैठते हैं, ये हालांकि कुर्सी है, ये से पूरा नजारा कमाल बनाया है, किसने बनाया है? मैंने बोला ये सिंध के लोग हैं अबा, ये झिरकी की तरह ये अपना घर खुद बनाते हैं, एक तीला इधर से निकाला उधर से निकाला इधर, ये थोड़ा रागा मारा इसको, और मट्टी जो है सिंधु दरिया से लेके आए, इधर थोड़ा रागा मारा इसको और हमने इसको तैयार कर दिया है। अब देखो बोला सही ये तो कमाल हो गया, कितना इस पे खर्चा लगा है। मुझे यही तो आसान बात है अब हमारे सिंध की, इधर हर चीज आसानी से मिल जाती है, इस धरती का यही तो कमाल है। ये सर काने इधर होते हैं,
ये मैं गया डाटे से लुण के इधर आ गया, सुखा के इसको खोल के छांट के इधर लगा दिए। ये मिट्टी की 4-5 तगारियां इधर से सिंधु दरिया से मैंने कहा कि बादशाह ये 4-5 लेके जाता हूं। उसने बोला लगाओ, दुनिया को दिखाओ तो हमारी मिट्टी कैसी है। और ये हालांकि कुर्सियां हैं, ये पक्षियों के ऐसे आखेरे हमने रखे हैं, ये मोड़ हैं हमारी खुशी में शामिल होते हैं, ये फूल हैं खुशी के। और ये मेरी पुरानी शर्ट है, जब ये प्रोग्राम शुरू हुआ था तो मैं इतना था अभी इतना, तो ये वो शर्ट है, ये हमारा थर है, ये इधर बाकी घर में बर्तन है, बाकी सब खैर है। उसने बोला सही रामन साहब आप तो बड़े होशियार हैं। मैंने बोला होशियार कहाँ हूं, होशियार तो सियासतदान है, लोग हैं जो ऐसे बीठे बीठे मानू को ऐसे सुरमा पहना के चले जाते हैं। हम तो गरीब लोग हैं, अपने में पूरे हैं। बस एकड़ी फोन कॉल हुजे। हेलो हेलो जी बाबा केर कड़े शहर खां? नवीन नाल केड़े शहर खां दी? केड़े शहर खां दी? जी अदी लोकगीत प्रभु दाएंगे, केड़ो लोकगीत प्रभु दाएंगे जरना वालों की आवाज में। लोक गीत जरीना भलो जरूर ॿुधाईंदा जो। अदी केड़े शहर खां ॾिसंदियूं हुजो? कानपुर मार कानपुर मां। हाँ एकदम सवेरे सवेरे चाहिए वो ॾंदण सवेल ॾेई छॾियो जे, हाणे मानीअ जो इंतज़ार हुजे। अदी तव्हां पचाई हुजे? असां दिन पारन की मानी की तैयारी में हूँ। अदी वो नेरन करे छॾी हुजे भेण? हाँ सवेरे जो खाई छॾियो थे वरी ॿी पार जो। वो अदी मां ॾंदण ॾेई वेठो हुजां त का भेण चवंदी हुजे आदा रामण लोलो मोकिलींदियूं हुजूं तोखे। हाँ 1 बजे वरी मानी जो टाइम थींदो। हाणे प्रोग्राम था ॾिसूं, लोकगीत जरूर ॿुधायो जरना वालों की आवाज में। हाँ जरूर अदी जरूर जरूर ॿुधाईंदा हुजूं। वॾी महिरबानी हुजे भेण, वॾी महिरबानी हुजे। लख थोड़ा। एक तो ये जो मेरी जनानी है ना, इसकी है तार निकली हुई, कोई इसको ख्याल नहीं है कि मर्द है घर में, कोई न्याणी सियाणी कोई फोन करती है तो उसको को भी जवाब वो अधी राधुल अदी वो अधी छा चवंदा हुजे? अंधे हो जा? ए फोन ईंदी हुजे त लोक गीत गाए ॿुधाईंदी हुजे। हाणे मां लोक गीत ॻाईंदो हुजां। गाईंदो हुजे, वॼाईंदो हुजे, ढोल वॼाईंदो हुजे, सरनायूं मुक्ता दुनिया ॾिसंदी हुजे उनखे इहो ॿुधाईंदो हुजां। हल सो अॼु हला वरी हलंदा हुजूं। सो मेरा चना जो लोक गीत हुजे पर अदीअ जी ज़रीना जो चयो हुजे। हाँ सो ज़रूर सो लोक गीत हुजे। तो अॼु भला अदीअ खे ॿुधाईंदा हुजूं त इहो लोक गीत हुजे त मुंहिंजे ॿारड़े खे लोॾो जो मां पाणीअ ते थी वञा। भला अॼु लोक गीत बि इहो शामिल कंदा हुजूं, उनखे ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि। ओ राधुल, ओ राधुल दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा ए तरफा भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा सुहिणा रंग खणी अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि हुजे त अॼु जेको हुजे मूंखे अदी सवेर फोन कई हुजे या काके फोन कई हुजे त अबा सुबुह सुबुह तव्हां इहे पंहिंजूं इहो चुपड़ियूं ऐं ॾंदड़ हणी करे पोइ ताज़ा तवाना थी वेंदा हुजो त असांजे फोन कंदा हुजूं। पर हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे या वठंदो ऐं पोइ इहा ॻाल्हि ज़रूरु वंडींदो हुजां। हलो अस्सलाम वालेकुम चाचा रामू। वालेकुम सलाम हुजे अबा भाइटिया, नालो ॿुधाईंदो हुजे? बाबा अशरफ कुमरो के गलाया के रगा जो खैरा तैयार तबी सही है, ठीक ठाक तैयार खैर अबा सब खैर लगा पिया हुजो, तव्हां ॾे सभु खैर हुजे, घर भाती सभु ख़ुशि हुजनि।
अल्लाह जो शुक्र हुजे तव्हांजी दुआ लगी पई आहे तव्हां नेरन करियो त नेरन तयार आहे तव्हां भले हाज़िर आहियो असीं सिंध में रहने वाले सिंधी मेहमान सारे क्या रखा है ताम में? ताम में रखा है एक तो मक्खन भी रखा है एक लस्सी रखा है और क्या है? थल्यो रगो सलाह करी कने ये न थियो हुजे त वञी ॾेई ईंदो हुजां। हा ते तव्हांखे दावत थो ॾियां तव्हां मुंहिंजे घर अचो तव्हांखे मक्खन ऐं लस्सी तव्हांजे मथे तां हारे छॾियां। अब आयो लस्सी हिन महिल न लस्सीअ सां माने खां पोइ मूंखे निंड अचे पोइ वरी सॼो ॾींहुं माना ॿियो कमु छॾे रुगो निंड कंदो हुजां। अरे बाबा लस्सी तव्हांखे घाटी वेड़ी प्यारी नाली आहे तव्हां पी सुम्ही पवजो वरी ॿिए ॾींहुं उथिजो। न भाई घाटी लस्सी इहा छित उन्हारे में हुजे मां इहो छिटी करे पिया भई मखण जी ॻाल्हि कंदो माखी न हुजे ई छा? माखी बि आहे लस्सी बि आहे मक्खन बि आहे रुगो खाइण वारा हुजनि। अल्लाह बस ता तू रगो असांजो वात पाणी कंदो हुजे मक्खन लस्सी मक्खी बाक़ी फाउटू बि न ॾिठो हुजे अञा यार ताईं। इहो इन्हनि जो फाउंटू त कढी ॾेखारींदो हुजे। तव्हां लाइ फोटू कढे तव्हां वाट्सअप नंबर ते तव्हां लाइ मोकिले थो छॾियां। इहे वात पटियो असां वटि हुजे ई न यार छा ते मोकिलींदो हुजे असां अञा हिन सिस्टम में आया न हुजूं यार। अॼु ममताज़ मौलवी हिकिड़ो ॻाल्हि ॿुधाइजे तुंहिंजी हाज़िरी भरण आयो या तोखां फोन ते ॻाल्हाइण आयो या बाक़ी ॻाल्हि कोन को हाणे इहो त उनखे पुछंदा हुजूं त इहो किथे हुजे फोन कई हुजे त हाणे उहो वरी किथां इहो कलाम किथे हुजेसि इहो कलाम ते मिली वेंदो प्रोग्राम ॾिसनि पिया। वॾी महिरबानी दोस्तनि जा नाला खणंदो हुजे। मनाला सुमरो जांबे सुमरो प्रताप सिंह सभिनी जे वॾी महिरबानी वॾी जे सभिनी महिरबानी खे हुजे सिक सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं राम राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो ॻाल्हि मुहाड़ कंदा हुजो कुर्ब मोहबतूं अवां सभिनीनि जूं। अवां सभिनी जी वॾी महिरबानी पर सुबुह खां वठी जेको बि सभु आया हुजनि काके फोन कई हुजे चए ॾंतणु ॾेई वेहंदो हुजी ऐं पंहिंजी इहा कुल्फी चूपड़ी खाईंदो हुजी वांदा थी पोइ फोन ते ॻाल्हायो मुंहिंजो काका नेरनि चई असां करे वेठा हुजूं। हा वरी उन सां गॾोगॾु अधीअ फोन कई हुजे अधीअ चयो अदा ॾंतणु ॾींदो हुजे मूं चयो अधी ॾंतणु ॾेई वेठो हुजां नेरनि कंदो आहे चई असां हाणे 1 बजे मानी पचाईंदा हुजूं हिन वटि अञा इहे मखण माखियूं हुजनि अञा माना तयारु थींदा हुजनि एसि ताईं भली रामण पाणी पाणी थी वेंदो हुजे पाणी पाणी करो बर्फ जी टुकड़ी हुजे तूं पाणी पाणी थींदो हुजे। हलो सलामकुम साईं। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? गंबट खां मोहम्मद हाशिम साईं। ओ अदा गंबट वारा हाशिम भा ख़ुशि हुजी चङो भलो ऐं ख़ैर तव्हां ख़ुशि वेठा आहियो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे अवां ॾे ख़ैर हुजे। अॼु ॾाढा बि ख़ुशि आहे। ख़ैर लॻो पियो हुजे अदा असां बि ठीकु हुजूं तव्हां कीअं हुजो घर भाती सभु ठीकु हुजनि? अॼु तव्हांजूं दुआऊं अॼु तव्हां गला खे ख़ुशि रखंदो। हा वॾी महिरबानी हुजे कीअं वक़्तु गुज़रे प्रोग्राम कीअं लॻे? प्रोग्राम तव्हांजो माशाअल्लाह ॾाढो भलो लॻंदो आहे मां तव्हांखे कॉल कंदो रहंदो आहियां। हा साईं ख़बर हुजे ॿियो हाणे गंबट मां इहो अधो असांजो हाशिम फोन कंदो हुजे। जी जी तव्हांखे मुबारकूं हुजनि तव्हांखे अधीअ खे बि तव्हांखे बि ॾाढियूं मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं वरी छाजूं ॾिनियूं हुजनि तव्हांजे प्रोग्राम पेश करण जूं तव्हां माण्हुनि जी दिलनि खे ख़ुशि था कयो खिलायो था अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो ख़ुशि रखंदो। वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे इहो वॾो दास इहे मोहबतूं जी जी तव्हांजो माशाअल्लाह पंहिंजी जान जाखोड़े पंहिंजी आवाज़ खे पंहिंजे माण्हुनि ताईं ईअं था पहुचायो माण्हू तव्हांजी दिलनि खां तव्हांजी टीम में मेहरान टीम जी सथ खे बि मुबारकूं हुजनि अहिड़ा प्रोग्राम हलाइनि था। इहे वाकई हुन सथ जो ई कमाल हुजे मेहरान टीवी सथ जो ई कमाल हुजे पूरी टीम जो सितारा आहियो। हा भाउ इहो पूरी टीम जो साथ हुजे जो इहो रंग तव्हां ताईं पुॼंदो हुजे दूरबीनी वारा हुजनि कंप्यूटर वारा हुजनि टीवी सथ जो पोइ हिदायतकार हुजनि बाक़ी रामू राधा ते अॻड़ियुनि जा ठहियल हुजनि वदा ॿियो ख़ैर दिलि दरिया लॻी पई हुजे पर नेरनि न कई हुजे भाउ। नेरनि अचो त पोइ तव्हांखे करायूं कंहिं महिल अचो असां वटि वरी सुबुह जो थे 10 चक्कर नेरन करे त बि हिनजी दाह आई हुजे नेरन न कई हुजे हिन जो पेट न हुजे लालू खेत हुजे इंशाअल्लाह ताला पंहिंजे भाउ वटि
तव्हांजी ख़िदमत कंदासीं बाक़ाइदे। हाज़िर 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 वॾी महिरबानी कॾहिं न सभिनि कॾहिं जी। अची निकिरंदा हुजूं वॾी कुर्ब हुजनि महिरबानी। जा मोहबतूं हुजनि अवां जूं अॼु। असांखे दावतूं त वॾियूं मिलंदियूं हुजनि पर हाणे जॾहिं रामण जो हितां पेर खिसकंदो हुजे त खिस हलंदो कंदो हुजे धी चांदी जा पेर छो खिस कंदो हुजे अलाए तूं जो इहो बसि घर इहो रामण बस न जो किॾां निकिरे न को करे न को घुमण न फिरण जमाने खे ॾिसंदो हुजे कड़ूं असल लॻूं पयूं हुजनि सदोरी लॻी हुजे हाणे त असां संगत साथ खां बि विया हुजे चोरी लॻी हुजे मां हलंदो पाण कोन हुजे हलो हेलो जी बाबा केरु कहिड़े शहर खां भाई मक्सी कोयटा खां थो ॻाल्हायां। अदी नालो तव्हांजो हुजे भाई मक्सी अदा छा हाल हुजे नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे भाई मक्सी ॻाल्हायां थो कोयटा शहर भाई खां। मक्सी नालो हुजे आई एम वेरी सॉरी भा वेरी सॉरी जी रहो ॿियो ख़ैर हुजे मां ठीकु छा हिकिड़ी जी जी मुमताज़ मौलाई जो अच वे गाॾी में अच वेह गाॾी में अब ठीकु हुजे रदल हलो गाॾी में वेह हलो वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा तूं बि जेको हुजे अधु खे अधो कयो वेठो हुजे अधु खे अधियूं करे वेठो हुजे हालत ॾिसंदा हुजो हुन वीचारे जो त छुट नालो मुंहिंजो चए रामण भाई मुंहिंजो अलाए चवंदो ऐं हुजे। ॿियो वरी आवाज़ बि मसाला थोरो वरी अहिड़ो हुजे आवाज़ मिठड़ो हुजे थैंक यू वेरी मच अदा थैंक यू वेरी मच आवाज़ ॾाढो भलड़ो ऐं मिठड़ो आवाज़ छा हुजे नालो हुजेसि भाई भाई मगसी भाई मगसी भाई मंगसी हलो हलो साला पुत्र हलो अबा केरु कहिड़े शहर खां भा अबा बशीर मंसूरो साला पत्थर औदा साले पट वारा भा सुमरा साहब ख़ुशि चाक चङो भलो दुआऊं अल्हम्दुलिल्लाह दुआऊं ॿियो ख़ैरा ख़ुशि आहियो सभु ख़ैर दिल दरिया नेराना वेठा हुजूं भा माशाअल्लाह बशीरा तव्हांखे हिजाब ते थो ॻाल्हाईंदे त साम्हूं स्क्रीन ते थी ॻाल्हाए त असां सां अबा ॻाल्हाईंदी जरा अदा छा हाल हुजे तव्हांजो कीअं हुजो ठीकु हुजो ख़ैर दुआऊं ॿियो ख़ैरा ख़ुशि आहियो ख़ैर लॻो पियो हुजे अधूं भेनरूं सभु ख़ुशि हुजनि सभु दुआऊं दुआ कंदी वेठा सलाम दुआऊं छा पतायो अथव छा खाधो अथव अबा ॾंदण ॾियो नेराना वेठा हुजूं भा हा मच्छी मच्छी तरूं मच्छी असां स्क्रीन ते अची विया हो महिरबानी तव्हांजूं न मुंहिंजो इहो ॾंदण ॾियो नेराना वेठा हुजूं नेरनि भला छा तयारु कयो जाए असांजा कुझु क़रीब प्यारा दोस्त मिट माइट तव्हांखे यादि था कनि पिया भेनर तव्हांखे यादि कनि थियूं नाला बसि खणंदो हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे अदा वोदा वालेकुम सलाम छा ॿुधाईंदो छा ॾिसींदव नाला खणंदो हुजे दोस्तनि जा बसि हाली त वात जी चहर कंदा हुजूं पोइ कलाम ॾेखारींदा हुजूं अव्हांखे असांजा नाला अबू नालो त वीचारो घर जो भाती आहे असांजो ॾाढो सभिनी खे प्यारो आहे बसि सभिनी खे पोइ भाइरनि खे भेनरुनि खे भाॼाइनि खे सभिनी खे अमड़ियुनि खे सलाम सभिनी खे कुर्ब सलाम मोहबतूं अवांजूं सभिनी खे सलाम हुजनि साले पट जे पूरे कुटुंब खे छिरक भरींदो हुजे कहिड़ो असुल तो कोन फेंडो उछले आयो हुजे अधे हाल पुछो अधे कई मूंसां ॾाढी हुजे छा कयो हुजे कई ॾाढी हुजे सच में छा कयो हुजे ॾह जेके हुजनि उहे सम्झनि अचनि रमण थी त घणी हुजे ई हा पर पर न हाणे खपे तो न न हुजे। न ईअं कोन न खपे तो। धीर तूं उन में गॾु तूं बि हुजी छा चयो हुजे पोइ ईअं चवंदा आहे ॿिन्ही खे नकु कोन हा अला ईअं चवंदा हुजनि नकु त हुजे मोन त न चयो हुजे न अकुल हुजे के ॾहनि जी ॻाल्हि कयो तूं जो ॻाल्हि कर हर भरो कच्ची कंदो हुजे न कई ॾाढी हुजे चङो थियो हुजे भला पुछो पुछ हा। अधी छा हा। चइजे एॾो अकुल हुजे या त पोइ ज़ाहिर तूं रांदीका न ठाहींदी हुजे पुछ मूंखां त छा चइजे पुछंदी त हुजे इन्हनि भागा ओयो चयो ख़बर छा चयो अब आयो ॾियो हलो माना ताज़ा तव्हां न मुंहिंजा ॾंदड़ मंदड़ ॾेई वेठा हुजो नेरनि ठाही हुजे चई बसि ही सभु घर वारा ॾिसंदा हुजनि उन ॻाल्हि खे असुल लेखियो ई न हुजे मुंहिंजा ॾाढी कई हुजे माना तो जिन्नरन खे न ॾिठो हुजे माना इन ॻाल्हि खे काके माना वाहड़े हा ॾाढी हुजे तो कई ॾाढी हुजे दाला माना नेरनि वाहड़े जी वाह असुल तूं बि लट्टू हुजे ठहियल लट्टू रगो डोर में जे फेराईंदी हुजे फिरंदो त अरे उअं ई है तुंहिंजो बाकुल हुजे मां थियो हुजे छा थियो हुजे वाह तो असुल हितां कमी थी हुजे अगड़ो झेड़ो कंदी हुजे असांखे यादि कंदो हुजे बसि पोइ तोसां शादी कई डोर तूं हुजे हाणे रामण लाटू जे पियो फिरंदो हुजे ॿियो हाणे कहिड़ो छा छा छाती करे असुल तुंहिंजो त नसीब हाणे अहिड़ी डोर हई हुजे रावण फेराटियूं पाईंदो हुजे हल न नेरनि जो न दोस्त तोखे बसि सुकुन न हुजे हाणे कलाम हुजे बा ममताज़ मोलाई अॼु फरमाइशूं लॻियूं पयूं हुजनि सो हाणे ॿियो कलाम हुनजो हुजे न हुजे
पर इहो कलाम हुजे ओ दुख मूंखे बि ॾिना अथई पर धक मुंहिंजो बि यादि कंदे तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हल नेरा ना हुजूं अबा नेरा ना हुजूं इहो जेको हुजे एतिरो बि न हुजे न हुजे त चुप त करी कोन अॻा त बंदि थी गयो हुजे तुंहिंजी पगली लॻणी हुजे बसि चवंदा हुजनि रामू राधा छा कयो रे त मूं बि चयो थोरी भला रावण हाणू थोरो ढिचक ढिचक कंदो हुजी भला तुंहिंजी असल पगली ना लॻे अॻा वरी हुन पर काट का आवाज़ ॾेई छॾो हुजे उनजी भले हलंदो हुजे पोइ इन जी ज़ीशान जी बि तार निकितल हुजे कड़ी लॻल हुजे पोइ कंदो हुजे त ख़बर पवंदी हुजे या न नेरा ना हुजूं हा हा उनजी बि पोइ इहो जेको वेठो हुजे इन जी वरी सम्झी को तार लॻल अञा पाण माण्हू नेरा न हुजे न हा। पोइ नाच गानो माण्हू खां सही थिए हलो पहिरों ॿुधायां पियो घोटने में अचे बाबू बिठो नचे जो सिंधी अवाम खे असांजो पैगाम आहे त वॾेरी शाही मां निकिरनि ॿारनि खे तालीम ॾियारनि ऐं अॻिते वधनि ज़ालिम वॾेरा सुधरनि कोन था सिंधी अवाम खे अबा पंहिंजो नालो त ॿुधाईंदो हुजे काका ऐं अली दरख़्वास्त कहिड़ी किपरे खां अली दरबार छा हाल हुजे माण्हू सलाम दुआ त कंदो हुजे यार इंतज़ार में बीठो हुजां मुंहिंजो सलाम न कंदो हुजे इतिहास है या गलती है माजरत सही न न माज़रत ॿियो ख़ैर हुजे खिपरे जी मौसम कीअं हुजे भला मौसम सता को मरी लगी पई आहे आओ हा मौसम मलीर लगी पिया जुड़ लॻो पिया आओ यार मौसम मलीर हुजे त पोइ बाक़ी ॿियो छा खपंदो कोई त माण्हू खे मज़ो ईंदो हुजे रूह ताज़ो थींदो हुजे अदा कीअं रंग लॻंदा हुजनि जी रंग कीअं लॻंदा हुजनि रंग ॾाढा वण ॾाढा भला रंग लॻा पिया आहिनि वाह 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 माना मुल्क ऐं दुआ जी जी ऐं दुआ ख़ासि करे सलाम पई अव्हांखे अदी दुआ खे सलाम चवंदो हुजे वालेकुम सलाम सभिनी खे सलाम अदा सभिनी खे सलाम सभिनी खे सलाम अदी मोहबत हुजनि अवां अदी दुआ खे चवंदो हुजे त दुआ कंदी हुजे जॾहिं ईंदो हुजे हा ए बुख लॻी हुजे तूं वरी अखियुनि खे भराए ईंदो हुजे हाणे बुख खे छा कंदो हुजे अखूं बि माण्हू जूं थोरियूं चङियूं लॻनि रातुल हाणे कहिड़ो ओ ॿुधंदी हुजे हाणे कहिड़ो अखियुनि खे कजल पायूं हाणे पोइ बि पाईंदो हुजे हाणे कहिड़ो कजल फारसी अखियुनि हे कुराड़ा जेको हुजनि लंग वात में न हाणे लॻंदो हुजे कहिड़ा कजल उहे बसि पाइनि। मुसाग लॻाइनि सुरमा पाइनि हाणे अखियुनि खे कहिड़ा कजल छा थियो हुजे हलो हलो हेलो आवाज केरु कहिड़े शहर खां भाउ हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ अदा आऊं टंडो जानवर शहर खां ॻाल्हायां पियो दिलो माती तालको दिगड़ी टंडो जानवर शहर गोट शेरखान जरार शनाख्ती कार्ड जो नंबर यादि नालो अथई झंडो खान झंडे खान जो शनाख्ती कार्ड नंबर छा हुजे हेलो शनाख्ती कार्ड नंबर छा हुजे भाउ जी बसि छा हाल हुजे ख़ैरु भाउ? हुजे ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजे बाबा मूंखे कलाम ॿुधाए ॿार खे लोॾो ॾियो इहो हाणे त लोॾो ॾिनो हुजे ॿार खे हाणे हाणे जी हाणे त इहो ॿार खे लोॾो ॾिनो हुजे अदा अच्छा ॾिनो ॿार खे लोॾो हाणे 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 वरी तूं ॿार न संभालींदो हुजे लोॾा ॾींदो हुजे वारो कंदो हुजे असां त ॾेई छॾियो हुजे बाबा रामू असांखे ॿुधाए हेलो ज़रूर कलाम ॿुधाईंदो हुजां भाउ ज़रूर ॿुधाईंदो हुजां वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजे घूम ॿधंदो हुजे ॿारनि खे लोॾा ॾींदो हुजे अॼुकल्ह हाणे असांजा इहे त फायर रगो इहो कनि
हाँ न सुणी ॻाल्हि कई हुजे ऐं अधे ॻाल्हि जेका कई हुजे पंहिंजे इलाइक़े जो वेड़े जो नालो सॼो खयो हुजे त पोइ इन करे अधु अचे हुजे में त हाणे बाक़ी शनाख्ती कार्ड जो बि नंबर ॿुधाए पोइ यकी पूरो ॿुधायो हुजे त मूं चयो ॾाढी सुठी ॻाल्हि हुजे त इलाइक़ो वेड़ो पाड़ो ज़िलो तालुको पोइ ॻोठ पोइ शहर पोइ गली नंबर इहो घटी नंबर ॿुधायो हुजे मूं चयो हाणे शनाख्ती कार्ड पहिरियां ॻाल्हि न कई हुजे अंधी पहिरियां ॻाल्हि न कई पोइ इहो अली जान खे हैप्पी बर्थडे चवंदी हुजे अली हैदर बाबा ओ अली जान बाबा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू सो अवां खे मुबारक हुजनि लख लख अॻुवाट ऐं जिन जिन जो अॼु जनम ॾींहुं हुजे जिन बालकनि जो जनम ॾींहुं हुजे जिते जिते ख़ुशियूं हुजनि उन्हनि सभिनी खे लख लख मुबारक हुजनि हमेशह इहे ख़ुशियूं जेके हुजनि अवां जे अंगणनि ते रक़्स कंदियूं हुजनि अवां ख़ुशि हुजो त राम राधा अघ ई ख़ुशि हुजनि ऐं जेके 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 सहतियाब न हुजनि उन्हनि लाइ बि सभिनी लाइ दुआ कंदा हुजो त सभिनी खे मालिक सहतियाबी ॾींदो हुजे ऐं भिटाई साईं जो बेत चवंदा हुजो त तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा जानब मुझे जीअ में आज़ार जा अनवार साहिब ॾिजे शफ़ा मियां मरीज़नि खे सो जेके बि बीमार हुजनि तकलीफ़ में हुजनि मालिक साईं उन्हनि खे शफ़ा ॾींदो हुजे ऐं असांखे दुआउनि में हमेशह यादि रखंदा हुजो सदाईं ख़ुशि हुजो सलामत रहंदा हुजो सो हे जेके रंग हुजनि अबा चवंदा हुजनि त रूह ख़ुशि त जहान ख़ुशि अबा रूह ख़ुशि त जग जहान ख़ुशि माण्हू खे तप थिए त ईअं लॻे सॼे जहान खे तप हुजे सो ये ख़ुशियूं ॾींदा हुजो ख़ुशियूं वंडींदा हुजो ख़ुशियूं विरहाईंदा हुजो ख़ुशियूं विरहाइण सां वधंदियूं हुजनि नंढड़ी ख़ुशी नंढो ख़ुशियूं हुजनि उन्हनि खे वॾो कंदा हुजो अहिड़ो त ख़ुशियूं पैदा कंदा हुजो जो उहा नंढड़ी ख़ुशी अवां खे वॾी ख़ुशी लॻे माना रूह खे जेको हुजे ताज़गी मिलंदी हुजे इहे ई हुजनि ख़ुशियूं ऐं सिंध में असुल ख़ुशी त असां मोड़ ॿधूं हार पारायूं अमड़ ख़ुशि थींदी हुजे पीउ ख़ुशि थींदो हुजे ॾाॾो ॾाॾी नानी ख़ुशि थींदी हुजे पर पुफियूं मासियूं सभु ख़ुशि थींदियूं हुजनि पर असुल ख़ुशी हाणे असांखे कहिड़ी सम्झणु घुरिजंदी हुजे त असांजो बालक रोज़ स्कूल वञी वापसि ईंदो हुजे हुनर सिखंदो हुजे त इहा असांजी वॾे खां वॾी ख़ुशी इहा हुजे सच पुछंदा हुजो त बालक स्कूल वञे मुरकंदे मुरकंदे ईंदो हुजे त वॾे खां वॾी इहा ख़ुशी हुजे अमड़ रोज़ उन ख़ुशीअ जो इंतज़ारु कंदी हुजे पढ़ंदो लिखंदो हुनरमंद थींदो शल पोइ छा चवंदी हुजे अमड़ शल घोट थिए अणमोट थिए शल घोट थिए अणमोट थिए अमड़ आस जी जले आस जी जले आस अमड़ आस चल घोट थिए अणमोट थिए सो जीजल जॾहिं पंहिंजे औलाद खे पढ़ाए लिखाए हुनरमंद करे ऐं पोइ जॾहिं घोट कंदी हुजे न त पोइ इहो गीच ॻाईंदी हुजे उहे गीच सुहंदा बि हुजनि अंगण बि महकंदो हुजे बहकंदो हुजे त शल घोट थिए अणमोट थिए आस अमड़ जी इहा आस सॼी सिंध जी अमड़नि जी इहा आस हुअणु खपंदी हुजे हर मां जी इहा आस हुजे त मुंहिंजो बचड़ो जेको हुजे घोट थींदो हुजे पढ़ी लिखी उनखे मेहंदियूं लॻाईंदा हुजूं लाऊं लहंदो हुजे इहा हर माउ जी जेका हुजे ख़्वाहिश हुजे सो पंहिंजे माउ पीउ जो हमेशह इज़त कंदा हुजो उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो उन्हनि जो एतिराम कंदा हुजो छो त इहे जेके हुजनि न अव्हांजो गुलदस्तो हुजनि ऐं उन सां गॾोगॾु नियाणी स्कूल वञी मोटंदी हुजे सभ खां वॾी ख़ुशी उहा हुजे सिंध जायूं पढ़ंदियूं हुजनि त असांजी सुवारी सिंध ख़ुशहाल थींदी हुजे हर घर में तालीम वधंदी हुजे हर घर में वाहण वस्तीअ में तालीम हुजे नियाणियूं खिलंदे मुरकंदे इल्म जो ॾीओ जेको हुजे रोशन थींदो हुजे त
त उन रोशनीअ सां जेको हुजे अव्हां जी ज़िंदगी जेका हुजे सुहिणी गुज़रंदी हुजे, इहा इल्म जी लाट ज़रूर ॿारींदा हुजे। सो जेतिरो पुट जे इल्म ते ऐं ख़ुशीअ ते ख़ुशि थींदा हुजो, एतिरो ई न्याणीअ जी तालीम ऐं ख़ुशीअ में ख़ुशि थींदा हुजो। पोइ उन्हनि खे बि पढ़ाए लिखाए जॾहिं घर में मोकिलींदा हुजो, शादी कराईंदा हुजो, त पोइ वालदेन ख़ुशि हुजनि त मुंहिंजी पढ़ी लिखी न्याणी पढ़ी लिखी हुजे, औलाद जी सुठी तरबियत कंदी हुजे, पंहिंजे घर खे सुहिणो संभालींदी हुजे। ईंदड़ नस्ल लाइ हीअ जेका हुजे असांजी न्याणी जेका हुजे उहा उत्साह हुजे, त इहा ई असांजी अव्हां जी कामयाबी बि हुजे, ख़ुशी बि हुजे, वालदेन जी बि। असुल जेको मक़सद हुजे उहो असुल इहो ई हुजे, इल्म। हाओ इल्म, इल्म बि वॾी दौलत हुजे। सच पुछंदा हुजो, मुंहिंजे हिन घर में पोइ ॿिया को सोना मारंग न हुजनि, पर छा हुजे जेका वालदेन तरबियत ॾिनी हुजे उहा कमु ईंदी हुजे। चवंदा हुजनि के जहिड़ी पोखूं तहिड़ी लुणो। जे पोखूं जुवर त बाजरी कोन लुणो, जुवर ई लुणो। सो इन जे करे जेको हुजे पंहिंजे बालकड़नि खे पंहिंजे औलाद खे अहिड़ी तरबियत ॾींदा हुजो जेको अॻिते हलंदो हुजे उहो वरी अव्हां जो नालो रोशन थींदो हुजे। सो अबा मूंखे वालदेन अहिड़ी तरबियत ॾिनी हुजे, न त मूंखे त ठिकर मथे में लॻो हुजे। मां सुरमो पाईंदो हुजे, तूं सुरमे खां भॼंदो हुजे, मां ॾिठो हुजे। मां हूअं ई सुहिणो हुजां, कहिड़ा कजल पाईंदी हुजे। भॼंदो हुजे तूं, घणा ॾींहं थिया हुजनि हीअ रड़ न ॿुधी हुजे मूं। छा हुजे अञा वक़्तु न विझंदी हुजे छा? हाणे भला शुक्र हुजे। बस कंदी हुजी, हाणे छा ॾोही हणंदी हुजी अख में, बस अख में कहिड़ो बोड़ चाढ़ियो हुजे कढ घटि मुंहिंजी बांह भगी हुजे, बांह भगे तूं त लिको करे छॾियो हुजे, त खबे इज्जत रास न अख में कहिड़ो केको रखियो हुजे त कढंदी हुजी, त बस ॾिसंदी हुजी त मज़ो ईंदो हुजे। तूं तो रामणे हो करे मूंखे मज़ो अचे जहिड़ो बकरी जो नंढड़ो फर किकटू कंदो हुजे। बकरी छा हुजे ॻाल्हाईंदी हुजी, तार निकतल हुजे सही त चवंदी हुजा। सो सही हुजे त तूं लॻी हुजी मथे में। हाणे दिमाग़ असांजो जेको हुजे उहो बसि अहिड़ो हुजे त बसि हाणे वेही अंगल कंदी हुजे, नंढड़ो हुजां सुरमा पाराईंदी हुजी, हाणे आठ कंदी हुजी, को टिको कढंदी हुजा। हाणे थोरो हीअं बि कंदी, तेल खणी उहा उहा कंदो हुजां, तूं मूंखे आटींदी हुजे। हाणे चवंदी हुजे गुॾड़ो मुंहिंजो मनड़ो मुंहिंजो मिठड़ो मुंहिंजो रामड़ो मुंहिंजो रामण मुंहिंजो गुॾड़ो मुंहिंजो आटींदी हुजा जहिड़ो हुजी तहिड़ो ई लॻो पियो हुजे। हाणे आढे लॻ नक सोलो करां। सो अॼोको प्रोग्राम पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼंदो हुजे। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं, ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते नवा रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामो ई राधा अव्हां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजो। पंहिंजे अंगण में हुजो, कुटुंब में हुजो, ॿ भाती हुजो, चार हुजो, ईअं कड़ा बि थींदा हुजो, मिठा बि थींदा हुजो, ख़ुशियूं बि हिक ॿिए सां वंडींदा हुजो। हा पाण रिझंदा हुजो, हा बेख विच में न आणींदा हुजो, तॾहिं अव्हां जी ज़िंदगी सुहिणी थींदी हुजे। पोइ भिटाई जो जेको शुरूअ में बेत पढ़ियो हुजे त हाय हाय त पाण वञी परचाए, हा पाण वञी परचाए मतां रुठो रहिजी हुजे। सो वेंदे वेंदे मांझी फ़कीर जे आवाज़ में वण झाड़ीअ जो आवाज़ हुजे, मुंहिंजो बंदर विहड़ आड़े, सो इहो ॾिसंदा हुजो ऐं राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो। वरी ईंदड़ हफ़्ते अव्हां सां गॾु हुजो, सॾ में सॾ हुजे। राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अव्हां सभिनी सां गॾु हुजो। जाॾे पेर हुजे, जाॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली, धणी अव्हां जो निगहबान, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। हाणे हल को है धूं बो मारींदो हो जेको भाॼी का भुती वठी ईंदो हो, जेको बटालू छिली